गर्दन जो दरिया। अदा तव्हां भले हाणे घर हलो, मां पाणी ते वञा थो। भई गलिया था हलो। हाणे त ख़तरे जी का बि ॻाल्हि न आहे। सुल्तान वारा सां पंहिंजो ठाह थी वियो आहे। वरी पंहिंजो ख्याल रखणु लाज़मी आहे। माण्हू पंहिंजी होशियारी करे त कुतो छक छो पाए। ठीकु आहे अदा, जीअं तव्हांजी मर्ज़ी। ठीकु आहे। अच्छा छा ॻाल्हि आहे अकबर? खैर आहे मथे में सूर आहे छा? न मथे में सूर न आहे, बस अलाए छो दिमाग़ ॼण त ख़ाली ख़ाली लॻो पियो आहे। राति निंड न कई अथई छा? राति जो ॾाढी भली निंड आई। उहा राति जो 2-3 चकर अखि खुली वेंदी आहे, पर राति जो अखि कान खुली। सुल्तान खे सम्झाए छॾियो अथई? हा, मूं पंहिंजी तरफ़ां कोशिश त कई आहे, पर वधीक ला ईमान ॾिस। अमा तई थोरो अंदरि हलो, मूंखे तव्हांजे बाबा जानी सां ॻाल्हाइणो आहे। सामा असांजे लाइ को रिश्ता ताड़िया हूंदा। ज़ाहिरा तुंहिंजा कम ई अहिड़ा हूंदा, छा मां बाबा खे असांजी परेशानी न हूंदी? ॿुधो कोन थियूं छा? छाते बुड़बुड़ लाथी अथव? हलो अंदरि। गूंजे त सही आहे, बाक़ी दुआ ॾींहों ॾींहुं होश मां निकिरंदी पई वञे। इन करे चवां थी त दुआ जो ॿार लाहे छॾियूं। जे तव्हां मिठल खे संग नथा ॾियो त मां बि तव्हां ते ज़ोर न रखंदसि त मुंहिंजे भाउ खे संग ॾे। दुआ जो ॿिए हंधि किथे ॿार लाहे छॾ। बानू बेगम, ॿिए हंधि खां वाट सुझे ई कान थी। सभु असांजी मिल्कियत में अखियूं विझो वेठा आहिनि। ॿिए हंधि वाट आहे, असां दुआ जो ॿार लाहे सघूं था। किथे? आलम वारनि जे घर। आलम तुंहिंजी वध खां वधि इज़त कंदो आहे, ऐं आलम जो भाउ बादल सफ़ा शरीफ छोकिरो आहे। बानू बेगम, ॻाल्हि त तूं लख जी कई आहे, पर उन सां ॻाल्हायां कीअं? इत्तफ़ाक़नि जे करे हू मूंखे जवाब ॾेई वेठो त मूंखे ॾुख थी पवंदो। ऐं आलम लाइ मुंहिंजी दिलि में जेका मोहबत आहे बानू बेगम, उहा ख़तम थी वेंदी। मूंखे नथो लॻे त आलम इन रिश्ते खां इनकार कंदो। बानू बेगम, दुआ बदनाम थी चुकी आहे, ऐं ये खौफ मूंखे मारे थो। बानू बेगम, तूं हीअ कर, सभ खां पहिरीं माई चाणी खे हुननि जे घर मोकिल त आउं कढी अचे। ईअं बि सही आहे, मां सुभाणे ई सियाणीअ खे घुराए नज़ीरा ॾे मोकिलियां थी। बस दुआ जो ॿार लाहे छॾियूं, वरी छोरी न खणे को ग़लत कदम। सोना छोड़ आहिल तो जड़ो को नारे मुझो साहतो में आए, साहतो में आए। कोखणी के बचाहे थी में मुझो छाए, मुझो साहतो में आए, साहतो में आए। ब्यात सोना 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 ब्यात सोना छोड़ आहिल तो जड़ो को। साला मैं तो साहब बन गया, साहब बन के कैसा तन गया। अरे सैंडल मेरा देखो, रुमाल मेरा देखो। अरे साला मैं तो साहब बन गया, साहब बन के कैसा तन गया। वे सोट्रा वे सोट्रा कुत्तन जो कम आ भोकण सो भोकण दीन तू छो पे तरफ कन दी अरे रे छा चई हां ये बात पंहिंजी संभालेगा ना है। छा थियो बा? छा थियो? असां को तोसां आहियूं छा? अरे बात बंद रख, एतिरो ठाऊ को नहीं। अरे चकरे मां एतिरो ठाऊ को आहियां, तव्हां एतिरा ठाऊ आहियो छा? तोखे नथा चऊं था छा कंदो तव्हां?
अरे खुदा खुदा कयो मसत वञी ठाव थियो वरी अचे छिता थिया आहियो दिमाग़ ते न गुल्लू ऐं मल्हार जो ख़राब थियो आहे बुढ़ा असां त पंहिंजे हिसाब सां वेठा हुयासीं पोयां अची असांखे चढ़ण शुरू कयो अथऊं इहे निभागा त चाहे इहो था चओ 24 कलाक त जहिड़ो हुजे पर तव्हां अकुलार आहियो तव्हां त सब्र में कमु वठो न असांजे सब्र ई त हिननि जो मथो ख़राब थियो आहे फोटा ये तेसी ताणी कोन सुधरंदा जेसी ताईं पंहिंजा उज़बान भञिरा आहिनि अरे इहे ईअं बि कोन मुड़ंदई जेसि ताईं पंहिंजो मुड़ुसु नथा लेटराइनि जेकर इहे इन्हनि जा पेर रहिया न त पोइ उहो ॾींहुं बि परे न आहे अचु छोटरा त पोइ कमदार फोटो हणंदो आहे सोटो पोइ धकु लॻे या न असांजी तव्हांखे दिलि सां इजाज़त आहे जॾहिं दिलि तव्हांजी चवे त निकाह जी छोकिरी वठी वञो पोइ अदा सुभाणे बुकी विझी कुंवार खे वनवा में विहारे वेंदासीं ॿिए ॾींहुं निकाह विझी कुंवार खे वठी वेंदासीं एतिरी तकड़ छाजे लाइ कुझु ॾींहं त छोकिरीअ खे वनवा खाइण ॾियो असां घर में भतु बाटु कोन कंदासीं ऐं न वरी एतिरा सेरा ई चवराईंदासीं पोइ वनवा जा ॾींहं छाजे लाइ वधायूं नज़ीरा खे छॾ तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां भली वनवा न विझो सुभाणे अची निकाह विझी छोकिरी वठी वञो सवण आहे हिकु ॾींहुं वनवा में छोकिरी ज़रूर वेहंदी मुंहिंजो को मल्हार रनड़ त कोन्हे जो सखणो निकाह विझी कुंवार खे वठी वेंदासीं ॿिए ॾींहुं निकाह थींदो ठीकु आहे जेका तव्हांजी मर्ज़ी छोरा सोचो त हाणे माणे खे कीअं वठी अचूं उन को सवा त मुंहिंजी दिलि ई नथी लॻे अरे मुआ खगा तू आही ने लाइक केड़ी सोनी सेक्टी छोकरी वठी दिनी मैं हां तो मुजो कदर कयो सजो दुकान जो सामान खणी अची तुझे अॻियो रखां तॾहिं तुंहिंजो कदुर थिया हा बाबा नानी सियाणी जी इहा ई नियत थई अरे छोरा तू त पांजो वाक बंद कर हां इहा तू बुधा इहा पिणे खगो इन छोकरी जे काबिल हुयो केड़ी सोनी सेक्टी वठी दिनी मासे नानी साणी तोखे केड़ो लाचार हो जो अबा जेड़े के मोर जेड़ी कुंवार वठी ॾिनई थुक थी छोरा चङो सजण थियो आहे पीउ जो इहा छोरी तो मुझे ही नसीब में लिखल हुई हाणे ने नसीब को पांजी आंगुर चूसे छदे जे या छोरी इन घर में बीहर आई न तो मुजो नालो पे मटाए को बियो रखजे तो के खबर न मां सियाणी विझंदी रधे पके में पानी निभागा के जाए जा इन हमाई जी ताला खुदा कारण केही मुसा दुश्मनी आ मासी सजे गोठ में सॾ ॾई आई हा बा सुभाणे वञी कुंवार खे वनवा में विहारे ईंदासीं अम्मा मां भी हलंदसि भाॼई राणीअ खे वनवाह में विहारण आहे का भी जरूरत न आहे तोखे उन दर ते वञण जी अबा मूंसां गॾु हलंदी उते सभु मायूं हूंदियूं मासी ठहियो ख़ुशी जो माहौल आहे जेकॾहिं हलंदी त कहिड़ो ॾोह थी पवंदो मायूं सावरनि में हूंदियूं आहिनि हिन जो अखियूं हाणे चयुमि न ठाप न उठ भाउरनि जी ख़ुशी में भेनरूं शामिल न हुजनि त पोइ ख़ुशी कहिड़े कम जी चाचा अदी भले शामिल हुजे पर हिन असांजी इज्जत कहिड़ी रखी आहे गुज़रीअ खे यादि करण मां कहिड़ो फ़ाइदो हिकु चकर ग़लती छा कयई तव्हां उन ग़लतीअ जी सज़ा सॼी उमिरि पिया हिनखे ॾींदव अम्मा बस ख़ैर आहे मां नथी हलां न अम्मा न तूं हलंदीअ ज़रूर ॾिसां त तोखे केरु थो रोके तोखे मां वठी हलंदसि हाणे तोखां सवा ते हिकु पल बि सुकून जो नथो गुज़रे मुंहिंजी बि इहा ई हालत आहे त पोइ मिलण खां रुकी छो पई चरिया रोज़ रोज़ मिलंदासीं त पकड़जी पवंदासीं हाणे ॾींहुं ब सबुर कर पोइ ॿुधाए त कॾहिं अचां जॾहिं मुनासिब सम्झुमि त तोखे ॿुधाईंदसि हाणे इहा दूरी मां बर्दाश्त नथो करे सघां त पोइ ठीकु आहे राति मां तोखे सोचे ॿुधाईंदसि मूंखे इंतज़ारु रहंदो तुंहिंजी फोन जो मां पूरी कोशिश कंदसि मिठल ॾे ख़बर कंहिंसां तो फोन ते कचहरियूं करे दोस्त हुन सां पियो ॻाल्हाए यार मिठल तोसां त आलम खान वाह जी मना करे वियो हिन में आलम खान जो को बि ॾोह न आहे
या तो मुखे भी खबर है तो इनमें आलम खान जो को भी डो ना है। ये सब जुठियूं तो सा अकबर खान पे पई उडाडो आ भले जुठियूं करे वठे पर जॾहिं न मुंहिंजो वारो आयो त अकबर खान के मोह लिकाइण जी जगह भी न मिलती। यार जॾहिं भी मुंह में कम हो जाई ना बेधड़क थी चए जाए ही गोराम खान तो कॾहिं भी कंद न कढाईंदो। सुल्तान के मारणो आ हलंदे मिठल सुल्तान के छो तू तो चए पे तो मां कंद न कढाईंदुसि ऐं हाणे ई पेर पोइते तो करे। गुराम वात सां चवण सवलो आ पर करण ॾाढो ॾुखियो हूंदो आ। तू मिठल जे कंहिं भी कम नथो अची सघे पासो कर छो त जी आ त जहान आ मिठल मौत जो नाम आ मौत जो। मौत जो नालो आ मौत जो। अरे मिठल इन मन ताईं कयो त कुछ भी न थी बाकी बब क्यों था बढ़ियो तो हाणे। लेट सुल्तान वारन आलम खान वारन की चुकाए हुई तो दोस्तों जेकॾहिं ये ॿई हिकु थी विया न पूरे ॻोठ में असांखे भुखी करण वारो कोन हूंदो। बाबा तव्हां खे अकेले करण लाइ अकबर खान ज़ोर ॾेई आलम खान ऐं सुल्तान वारनि में ठाह करायो। सब समझा तो दोस्तू सब समझा तो और मुझे को फाहो दे अकबर जी गिचिया ने विधो आ यो इतरो आसानी सा कठण कोन री तो बस खुदा साईं
हाणे सुल्तान ऐं आलम खान जे विच में दुश्मनी जो बिज छटण ॾाढो ॾुखियो। इन जे करे जो आलम खान वारनि जा वार विछायल आहिनि सुल्तान वारनि जे पेरनि। बाबा साईं गौराम सही पे चयो। आलम खान साबरिन माण्हू आहे। पंहिंजी भेण जे करे सुल्तान वारनि जो सभु बेवाजबी बर्दाश्त कंदो पर कुझंदो कोन। दोस्तो मञा थो त आलम खान साबरिन माण्हू आहे पर सुल्तान वारनि में बि वेझ जा पाणी अथई। तूं ई ॿुधाए केसी ताईं उन्हनि जो हरडायूं बर्दाश्त कंदो आहे? नेठि त पंहिंजो होश विञाईंदो। अदा साईं सुल्तान वारा टीकर जा न आहिनि। जेकॾहिं असां उन्हनि खे टीकरूं ॾिनियूंसीं न त इहे वरी हिकु दफ़ो ॿीहर हिक ॿिए जे ॼुंटनि में गौराम इहो कमु मां तो ते ऐं दोसूअ ते थो छॾियां पर हिकु ॻाल्हि ॿिन्ही खे यादि रखणु घुरिजे त इहा ॼणक विसामणु न घुरिजे विसामणु। ठीकु आहे अदा साईं। दुआ ही छा वरी मोबाइल किथां आई? किथां भी आई हिन के तू छड़ ख्याल करे भी मुके कुछ गलाइणो आ। ख्याल कजा अम्मा ना अचे। मां तोखे गलाइण कान ॾींदस। मोबाइल एडी कर। बस हाणे तू मुंहिंजी ॾाढी थियण जी कोशिश न कर। ही कम ही काफी आहे इन घर में। तू गलत पई करीं दुआ। पछताईंदी है हिक डी एड़ो पछताईंदी है। हाणे बस भी कर अम्मा ना बुद्धि वटे। कान कंदस बस। अम्मा चयो तो तुंजो ख्याल कया। हेडे कर मोबाइल। कान ॾींदस। हेडे कर मोबाइल न त अम्मा के बुधाईंदी बाय। हे वट मोबाइल अज का पो मुसा न गलाए जा। ही कान सुधरंदी पाण सागत मुखे भी मराईंदी। हेलो हाँ हाणे बुधा तू मुझो सालो थी या न? ॾिसो मुंहिंजी वाट छॾियो ऐं जॾहिं त फ़ैसिलो पे थियल आहे अचायो मुंहिंजी गिचीअ में पई दुश्मनी खे अॻिते न वधायो। तूं छा थो समझी त मां तुंहिंजी भेण सां शादी थो कयां? तूं ऐं असां मिट बणिजी वेंदासीं। सवाल ही पैदा नथो थिए। ऐं हा तुंहिंजी भेण असांखे खून बहा में मिली आहे ऐं उहा असांजे घर में नौकरियाणी हूंदी नौकरियाणी। ऐं असां आदा मल्हार जी ॿी शादी कराईंदासीं। त पोइ इहो तव्हां मूंखे छो था ॿुधायो? खणी जो ही 10 शादियूं करे मुंहिंजो अची दिमाग़ ख़राब छो था कयो? हटी परे थी वञो मूंखे वाट ॾियो। दादे साला साहब दादे ॾिस मां चवां थो त हथ कट न त छा कंदे तूं? तव्हां इहे इज़त सां कोन हाँ हाँ बानो बेगम चो न मुझे भला बियो कम ही कड़ो आ तोखे भला कुंज जो रिश्तो कराए दिया न। कुंज जो न दुआ जो। बानो बेगम दिल में न कजे पर तोवारी दुआ बदनाम थी चुकी आ। जेको चवा वो कर। तो असांजी गाल नज़ीरा ऐं आलम जे कनन ते उछलाए को रिश्तो थे या न थे वो असांजी न्याणी जो। हाँ हाँ बानो बेगम बस सुबाणो को डी को सब्र कर ओ पांजी न्याणी जी शादी मो फारिग थी वठन त मां आलम खान ऐं नज़ीरा जे कन ते गाल विझंदम त उन जो औंत वठियाणे दी से त छा था चवन। पर इन गाल जो ख्याल रखजे त हुनन के खबर न पए त मु तोखे मोकलियो आहे जे तू विच में कम कराईंदी आहीं। तू बेफिक्र रह बानो बेगम। ए मुझे मथो अचो इयो समय कोन थियो सजी उम्र इहा ही कम कंदे गुजरी आ। तू मुखे यो औंत कढी आणे दे मां तोखे मिठाई दिल ते दींदस। उहा तो मुखे भी खबर आ बानो बेगम त मु गरीब जो तू हक कोन खाईंदी
पर हिकड़ी सलाह जाए भानो बेगम जी गाल कर या तो भला तू पाजे भाजे घर छो नथी फासई यो मिठल रात दी वते दो दुआ दुआ कंदो आई छोकरी भी खुश थी पवंदई आई भा मता थोरो भी थी पवंदी एतरो कुछ थी वियो है उन खां पोइ अकबर खान ने रिश्ते ला राजी थींदो आई पंहिंजा अथव इने गंद जी ढेरी के छप्पर छाव में रखंदा आई बाहर बदबू भी थियण कोन ॾींदा बस माई बस जेतिरो तू मुंहिंजी छोकरीअ खे किनी मच्छी समझी थी ओतरी आहे कान बानो बेगम अन्या तू पंहिंजी छोरी जे मथां कख थी रखी जेकॾहिं तोखे कम कराए ॾियणो आहे त कराए ॾे बाक़ी आहे थुस फुस छो न ईअं सम्झ बानो बेगम तुंहिंजो कम थी वियो तोखे त ख़बर आहे मां नानी सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी बानो बेगम भला हे छोकिरियूं काॾे वयूं कोई शरबत जो जग ठहराए ॾी अदा साईं वाट ईंदे हिननि मुंहिंजी रस्ते रोक कई आहे ईंदे वेंदे मुंहिंजो दग जलियो बीठा आहिनि जीअणी जंजाल करे छॾियो अथनि मां हिननि खे घणो ई सम्झाया थो पर अदा साईं हिननि खे झेड़े करण जो वॾो ई शौक़ु आहे तव्हांखे जहिड़ो करिणो आहे न जहिड़े जो तव्हांखे शौक़ु आहे अचो अचो जहिड़ो कयो अचो अच्छा रा अच्छा लो वञो केॾां था तव्हां जहिड़ो करण आया हो न इहो छो था अचो अचो मुंहिंजे मथां हथ करो मां बीठो आहियां अचो अचो हाणे बस आलम खान वधीक असांजो मीटर न फेराए न त छा तूं छा कंदे तुम्हें साहु केतिरो आहे निड़ी जे मथां दत ॾेई बीहंदो आहे न त फतकी साहु ॾींदे छॾाए बि न सघंदे खबर आहे एतिरो तूं बि ठाहो कोन आई आहे लहर लहर में लका 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 ये दुनिया